थिए हीअं कयां हुनर जो तमन्नाऊं इंसान जूं सोचूं ऐं माण्हुनि जा मनसूबा पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि पर थींदो ईअं आहे जीअं अलाह चाहींदो आहे। छो त मुल्कनि जो मालिक अलाह आहे, मखलूक रब जी आहे, फ़ैसिलो बि उन जो हलंदो, मर्ज़ी बि उन जी हलंदी। असांयूं रब जा बाना अलाह जा ख़ल्क़िल उन जी दरबार में अर्ज़ इल्तिजाऊं पंहिंजूं ख़्वाहिशूं रब जी खे पेश कंदासीं, वो मंज़ूर करे ऐं असांजी ख़्वाहिश मुताबिक़ कमु करे। इहा उन जी महिरबानी आहे, इहा उन जी इनायत आहे। पर जेकॾहिं जीअं असां चाहियूं था ईअं न करे, पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ करे त पोइ उन जी महिरबानी आहे। सम्झो था? ला युसअलु अम्मा यफ़अल, अलाह खां केरु बि पुछण वारो न आहे जीअं अलाह करे थो, उन खां पुछाणो करण वारो केरु न आहे त हीअं छो थो करे। वहुम युसअलून, ऐं माण्हू सभु पुछाणो थींदो सभिनी माण्हुनि। असां जेकी कुझु कयूं था उन जो असां खां पुछाणो थींदो। अलाह जेको कुझु करे थो उन खां केरु पुछण वारो न आहे। नबी, वली, सिद्दीक़, शहीद, बरगुज़ीदा बाना, आला दर्जनि वारा, आला मक़ामनि वारा, उहे रब जे अॻियां अर्ज़ कंदा, इल्तिजा कंदा, पोइ अलाह ताला उन्हनि जी मंशा, उन्हनि जी मर्ज़ी मुताबिक़ कमु करे। इहा रब जी इनायत आहे, महिरबानी आहे। पर जेकॾहिं न करे, कंहिंजी मर्ज़ी न रखे, त उहो पंहिंजी मर्ज़ी जो मालिक पाण आहे। सम्झो था? इहो तव्हां पंहिंजे ज़हन मां ख़्यालु ई कढी छॾियो त जीअं तव्हां सोचो था ईअं थींदो, जीअं तव्हांजो इरादो आहे ईअं हर कमु ईअं थींदो जीअं तव्हां मनसूबो ठाहियो आहे। के ॻाल्हियूं तव्हांजो अलाह ताला रखे थो, के ॻाल्हियूं तव्हांजो नथो रखे, पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ फ़ैसिलो करे थो। असीं केरु थींदा आहियूं उन खां पुछण वारा त हीअं न करी आहे, हीअं करी आहे। सम्झो था ॻाल्हि खे? मिसाल कंहिंखे ग़रीब करे, इहा बि उन जी महिरबानी, कंहिंखे अमीर करे, इहा बि उन जी महिरबानी। सिहत ॾिए, कंहिंखे बीमारी ॾिए, कंहिंखे ताजिर करे, तवंगर करे, कंहिंखे मिसकीन करे, कंहिंखे हिकिड़े वेले ते 5 क़िस्मनि जा ताम खाराए, हिकिड़नि खे वेले जे लाइ मानी न मिले। सम्झो था? इंसान पंहिंजूं तमन्नाऊं, ख़्वाहिशूं, पंहिंजा मनसूबा, पंहिंजा इरादा रखे थो। अलाह बहितर ॼाणे थो त मुंहिंजे बाने जे हक़ में कहिड़ी शइ भली आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो अलाह जो वली, उन खे 2 नियाणियूं, हिकिड़ी नियाणी परणाए ॾिनई कुंभार खे, ॿी नियाणी वरी ॾिनई हारी उन खे। उहा नियाणी जेका हारी जे घर में हुई, उहा बुज़ुर्ग वटि आई, साईं बाबा तूं अॻो आहीं मुंहिंजो, अलाह वारो आहीं, दुआ घुर, मुंहिंजे मुड़ुस जो फ़सुलु सुके थो पियो।
अलाह को मींहुं वसाए का बारिश वसे त फसल मुंहिंजे मुड़ुस जो सॼे साल जी कमाई इहा आहे। जे फसल न थियो त असां बुख मरंदासीं, लंघण ते वेठा हूंदासीं। मुंहिंजे मुड़ुस जी 6 महीननि जी कमाई महिनत सॼी इहा आहे फसल। दुआ घुर त अलाह करे मींहुं वसे। उन न्याणी जो अर्ज़ इल्तिजाऊं कयूं, बुज़ुर्ग दुआ जा हथ कया, दुआ घुरियईं, अचे मींहुं वसणु शुरू थियो, बारिश वसणु शुरू थी वई। ॿी न्याणी जेका कुंभार खे ॾिनल हुई, मींहं जो उठो त उहा छोकिरी बुरको पाए थे पीउ जे घर पहुती, चई बाबा दुआ घुर मींहुं बंदि थिए, मुंहिंजे मुड़ुस जी आवी पचे थी थांवनि जी, कचा घड़ा दिला मट ऐं पाठियूं कोपा, ये मिटी कची जा आहिनि, मथो हुनखे राॻो थियल हूंदो आहे आवी में, हिन में मींहुं वसियो ऐं थोरो बंदरु पाणी पियो त कचा घड़ा सभु ॻरी वेंदा हलिया। ओ बाबा दुआ घुर त अलाह मींहुं न वसाए, मुंहिंजे मुड़ुस जी सॼी ज़िंदगी जी इहा कमाई आहे, जे इहे पंहिंजो घड़ा सभई ॻरी वेंदा मींहं में त असां बुख मरी वेंदासीं। ओ बाबा दुआ घुर। हाणे त हूअ धीउ चवे थी मींहुं वसे, हीअ धीउ चवे थी मींहुं न वसे। मुंहिंजा मौला तूं ॼाण, तुंहिंजी ख़ल्क़ ॼाण। हिन धीउ खे राज़ी कया या हुन धीउ खे राज़ी कया। अलाह ताला जल शान जा राज़ रब पाण ॼाणे थो। हिकिड़ो बुज़ुर्ग हीअं समुंड जो किनारो ॾियूं वञे पियो, हेॾे फसल सुकनि पिया, मींहं जी कणी न पई, हेॾे वरी समुंड ते मींहुं पियो वसे, ज़ोरदार तूफ़ानी मींहुं पियो वसे। जी मुंहिंजा मौला अजीब राज़ आहिनि, हेॾे फसल सुकनि था पिया, होॾे कणी कोन थी पवे, समुंड जे मथां पियो थो मींहुं वसे। हाणे समुंड सॼो पाणी पाणी आहे, उनखे कहिड़ी ज़रूरत आहे समुंड खे पाणी जी? ज़रूरत हेॾे आहे जेको फसल सुकनि था, माण्हू वीचारा परेशान आहिनि। बसि इहा ॻाल्हि कयईं, हिकिड़े क़िस्म जो इहो एतिराज़ आहे न, अलाह ताला जे फेल ते एतिराज़ आहे। अलाह ताला उनजी विलायत बुज़ुर्गी सलब करे। रब फरमाए त तूं केरु थींदो ही मुंहिंजे कम ते एतिराज़ करण वारो? मुंहिंजे कम ते मींहुं त मां रब थो वसायां न, मुंहिंजे कम जे मथां एतिराज़ करण वारो तूं केरु थींदो ही? हाणे होॾे निहारी त जीअं समुंड में मींहुं पवे पियो त मच्छियूं मरंदियूं ऐं मथे तरंदियूं पियूं अचनि। हज़ारे मच्छियूं ॾिठियूं त समुंड जी सतह ते मुअल मच्छियूं तरण थियूं। रब्बुल आलमीन फरमायो त इहो मींहुं मुंहिंजे ॾमर ऐं कहर जो मींहुं हुयो, जेको इहो समुंड ते पियो आहे त समुंड जी मख़लूक सभु मरंदी थी वञे। जे इहो हेॾे ख़ुश्की ते वसायां हा त न साओ तीलो बचे हा, न को जानदार जेरो बचे। इहो मुंहिंजे ॾमर ऐं कहर जो मींहुं हुयो, जंहिंखे मूं हेॾे टारियो, इंसाननि ते मूं बाज कई आहे। तूं केरु थींदो आहीं जो मुंहिंजे कम ते तूं एतिराज़ थो करीं? बसि इन ॻाल्हि जे करे अलाह ताला उनजी विलायत दोस्ती जो शरफ़ सलब करे वियो। अल्लाह ताला जल शानो जा राज़ पाण ॼाणे थो। हिकिड़ो माण्हू वठी आया साईं जन वटि कुझु अहिड़ो काछे जो,
साईं जन वटि वठी आया उते मातली में, उनको खून वहे पियो, हेठों बि वातों बि। साईं जन खे चयूं साईं मुंहिंजे कमु दुआ घुरो। साईं जन करीम हुया, महिरबान हुया, जेको बि साहिल ईंदो साईं जन उन कमु दुआ घुरंदा हुया। पर मूं पंहिंजी ज़िंदगी में इहो वाहिद माण्हू ॾिठो जंहिंजे लाइ साईं जन दुआ न घुरी। आलम जन उनजे लाइ दुआ न घुरी, पाण हुनखे वापसि वठी वञे। मूं सम्झो त को इन में राज़ आहे। उहो माण्हू मोटी वापसि वठी विया, इहो खून हुनजो बंदि न थियो, पेटों वातों हुनखे खून अची वियो। 3 ॾींहं ते उहो माण्हू मरी वियो। साईं जन हुनजे लाइ दुआ न घुरी। पोइ मूं क़िबला आलम जन खां उहे जॾहिं ॿिया हलिया, पोइ साईं जन खां मूं पुछियो त क़िबला माण्हू आयो दुआ तव्हां हुनजे कमु न घुरी। पाण फरमाइनि मूं इरादो कयो इन जे लाइ दुआ घुरां त मूंखे अलाह जे तरफ़ां ईअं ॼणो आवाज़ आयो त इन जे हक़ में दुआ न कयो। अलाह जो ॾमर आहे, तव्हां इन हक़ में दुआ न कयो। साईं फरमाइनि असां आहियूं रब जे हुकुम जा बंदा, असां दुआ न कईसीं। उहो माण्हू मूं उन जी जांच कराई। ॻोठ में फ़क़ीर हुया पंहिंज जमात जा, पुछा कि इहो माण्हू छा मसइलो हुयो। उन्हनि ॿुधायो त साईं इन जो पुट चोर खानो हुयो, राति जो वियो चोरी ते, पोइ चोरी करे आयो। हिनखे पिणस खे ख़बर बि हुई त ही चोरी थी वियो आहे। पोइ वरी फ़ैसिलो वियो वॾेरे वटि। वॾेरे वटि उन्हनि माण्हुनि जंहिंजी चोरी थी हुई, उन्हनि चयो त असां हे चोर आहे, हिन ते असांखे एतबार कोन्हे। बाक़ी हिन जो पीउ साख खणे, कसम खणे त मुंहिंजो पुटु ॾोही न आहे, असां चोरी माफ़ कई। हो लोफर माण्हू आहे, पीउ हिन जो जेको आहे निमाज़ी आहे, ॾाढ़ी वारो आहे, उहो माण्हू जेको बीमार हुयो। पोइ हिन क़ुरान मथे ते खयो चई छोकिरो इहो इन फलाणी राति मूंसां गॾु हुयो, मुंहिंजो छोकिरो चोर न आहे। हालांकि उहो उन राति चोरी ते वियो, उहा चोरी उन्हनि जी उन कई हुई, उन पीउ खे ख़बर बि हुई त कूड़ो कसम कई। जीअं कसम खणी आयो तीअं हिनखे वातों ऐं पेटों इहो रत जारी थी वियो। ऐं पोइ उन में ई उहो माण्हू मरी वियो, हलियो खट तूं उथियो कोन। ऐं हज़रत साईं जन उन जे हक़ में दुआ न घुरी। इहो माण्हू माना कूड़ो कसम खयईं ऐं ॼाणी वाणी साख खणी वियो कूड़ ते। अलाह ताला जे निशान जी गिरफ़्त थी। ऐं पोइ उन माण्हू जे लाइ हिकु अलाह जे कामिल वलीअ बि दुआ जो बुक न खयईं। अलाह ताला जे निशान जा राज़ आहिनि, उहो रब पाण ॼाणे थो। बाने खे पंहिंजे रब जे अॻियां हर वक़्त में आजिज़ी, इंकिसारी ऐं दुआ इल्तिजा इहा करणी आहे। अॻिते छा थो थिए, फ़ैसिलो कहिड़ो थो थिए, इहा मशीयत मर्ज़ी अलाह जी हलंदी, असांजी मर्ज़ी न हलंदी। जे तव्हां इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में तव्हांखे अची वञे न, घणियुनि परेशानियुनि खां जान छुटी पवंदी। माण्हू खे परेशानी थियनि, हे कमु हीअं छो न थियो, हीअं छो न थियो, हीअं थियणु खपे हा, हीअं थियणु खपे हा। उहो माण्हू वीचारो पियो थो इहे ख़्याल ड्रोड़ाए, पियो थो इहे दलील हलाए,
परेशान, केॾी महिल निंड नथी अचे, केॾी महिल आराम नथो अचे। बाबा छाजी गणती, छाजो फिको? रब जी मर्ज़ी आहे, जेको रब जो फ़ैसिलो आहे। बिस्मिल्लाह। सम्झो था न? जॾहिं तव्हां अलाह ताला जल शान जे कम हवाले कंदो त गणतियूं ई लही वेंदियूं। हजो सुपरदम बतो माये ख़ेशरा, सुपरदम बतो माये ख़ेशरा, सुपरदम बतो माये ख़ेशरा, तुदानी हिसाबे कमो बेशरा। मुंहिंजा मौला मां पंहिंजी मूड़ी तुंहिंजे हवाले कई। कमी आहे, बेशी आहे, सभु हिसाब तो वटि आहे, सभु तूं ॼाणण वारो आहीं। नियावुर्द मज़खान चीज़े नखुस्त, तू दारी हम चीज़ मन चीज़ तुस्त। ये मुंहिंजा मौला मां जे आयो हुउसि मांजे पेट मां त कुझु कोन खणी आयो, सथे ख़ाली आयो हुउसि। हींअर जो कुझु मूंखे मिलियो आहे इहो सभु तो ॾिनो आहे, सभु तुंहिंजी अता आहे। ॾींहुं त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे, न ॾींहुं त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे। ॾिनल शइ वधाए ॾींहुं तुंहिंजी मर्ज़ी आहे, खुटाई तुंहिंजी मर्ज़ी आहे, वापसि वठी तुंहिंजी मर्ज़ी आहे। इज़्ज़त, माल, औलाद, बच्चा, पुट, न्याणियूं, नौकरी, कुर्सी या पैसो, ॾोकड़, जो कुझु आहे सभु अल्लाह जी अता आहे। असां मां जे पेटो छा खणी आया हुआसीं? कपिड़ो अंग ओढ़ण जो बि कोन, उघाड़ा आयासीं, हथे ख़ाली आयासीं। वरी वेंदासीं त बि हथे ख़ाली वेंदासीं। इस्तेमाल जे लाइ असां जेके शयूं ॾिनियूं आहिनि, जेतिरो असां लहूं नथा जेतिरो अलाह ॾिनो आहे। असांजी एतिरी औकात कोन्हे जेतिरो रब ॾिनो आहे। सम्झो था? असांजो अहिड़ो मुहांडो बि कोन्हे, असांजो अहिड़ो इल्मु, अमल, सूरत, सीरत एतिरी कोन्हे जेतिरो अलाह ताला ॾिनो आहे। जेको ॾिनो अथई आहे हुनजी महिरबानी आहे। असां बि सगोरो जो पुट जवान फौत थी वियो, पाण सफ़र में हो। पोइ जंहिं ॾींहुं पुट फौत थियो इत्तफ़ाक़ सां उन ॾींहुं पाण मोटियो। घर वारी संदसि उन ॾिठो त हाणे पुटु मरी वियो आहे, सफ़र में मुंहिंजो घर वारो आयो आहे, थकल मांदो, अलाए बुखारो, अलाए उञारो, अलाए कहिड़े हाल में हूंदो जे हींअर ॿुधायांसि थी त पुटु जवान मरी वियो आहे, त मानी कोन खाईंदो, पंहिंजो बेक़रार थी वेंदो, बचे जी जुदाई जो ॿुधंदो। हीअं कई जो उन लाश खे कपिड़ो विझी ढके सुम्हारे छॾियईं ऐं मुड़ुस खे मानी खाराई, पाणी पीआरियईं, ख़िदमत कयईं। राति जो उन सां उन शबबाशी कई, ज़ाल मुड़ुसी जो हक़ अदा कयईं। सुबुह जो चवेसि थी त फलाणा ॻाल्हि ॿुधई, असांजे पाड़े वारनि जी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी? जंहिंखे उनखे ॾिनी अमानत, अमानत ॾिनई, हाणे उहो मालिक आयो आहे त अमानत मुंहिंजी मोटाए ॾियो। त पोइ उहो वरी पाड़े वारो जेको आहे उहो थो रोए पिटे थो त इहा मुंहिंजी मां छो मोटाए ॾियां, वापसि न ॾियां। चई चरियो आहे छा? फराई शइ जंहिंजी अमानत आहे उहो जे मालिक अचे थो वठण जे लाइ त हुनखे ॾियणु खपे। उन मुड़ुस जे वातऊं इहे लफ़्ज़ चवरायईं। पोइ चई हे अमानत बचे जो लाश पियो थिए, हीउ गुज़ारे वियो आहे, उहो अलाह ताला पंहिंजी अमानत हुई जेका रब पाण में घुराई। चई भल हीअ माउ थी करे एॾो सब्र, माउ बचे जी थी करे हिन हेतिरो सब्र कयो आहे त मां त पीउ आहियां, मूंखे वधीक सब्र करणु खपे। चई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। पोइ उहो जेको राति जो सोबत कयऊं न, उन मज़ो अलाह ताला वरी उनखे सालियो औलाद, ऐं उन मां उनजो नस्ल वधियो।
अल्लाह ताला उनखे उहो बचो ॾिनो जेको ख़ैर ऐं बरकत सां उनजो सॼो अल्लाह ताला मालामाल करे छॾी। त कंहिं शइ जे फुरिजी वञण ते ग़म न कयो, कंहिं शइ जे मिलण ते नाज़ ऐं गुरूर न कयो। जेको अल्लाह ताला फ़ैसिलो कयो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजा मालिक बसि तूं राज़ी हुजे, तुंहिंजी ज़ात शल राज़ी हुजे। अल्लाह ताला जल शान शल असांखे पंहिंजी रज़ा ते राज़ी रहण